वक्त केतिरो बि रुकिजी गुज़रे तूं मुंहिंजी आई ऐं मुंहिंजी रहंदी। उहो त मां कंहिंजी थियण वारी आहियां। जमाल खान हिते जे नंगन इज्जतन जो मुहाफ़िज़ आ। गुलबानो जी मोहब्बत जो आवाज़ उनखे दबाइण जी कोशिश न कजां। तू पका चाला खान बालाज खान जे उसूलन जी किताबन में यो लिखियल ही ना है तो बालाज खान जेके चाहे वो बेके जी थी वने। उन ता जे कसब के ललकारियो है। जेके तूं मूंखे ज़ख़्म ॾिना आहिनि न उहे हाणे नासूर थी विया आहिनि। छा मन इंसाफ़ दे। मां पंहिंजे मुरीद जो अहिड़ो बदिलो वठंदसि सॼी नस्लूं तुंहिंजी यादि कंदियूं। चाचा चाचा पागली मुको कसम खड़ा है। मुखे का खबर कोने त कसबानू किथे आ ऐं गुलज़रीन किथे आ। तो यार हरकत करे असां जे विच में जेका नफ़रत जी चई गबारी आहे उहा हाणे फड़को ॾेई बबल बणजी सघे थी। गुलज़रीन जे खानदान जे हिक फर्द खे बि छॾणो न आहे। हुन मुंहिंजी मोहबत ते खाड़ो हणी हिन अहिड़ो जुर्म कयो आहे जंहिंजी सज़ा फक़त मौत है। मौत चाचा चाकर जेकर ॿियो केरु हुजे हा त तूं जो हमरा छो मरे हा ॿिए कंहिंखे गोली छो कान लॻी? इहो त गुलज़रीन जे निकिरण खां पोइ हीअ बि हुनजे पोयां निकिरी आहे। छा पियो सोचे? न न कुझु बि न। मूंखे लॻे थो त इहो हमिलो बागल ऐं जमाल जे चवण ते गुलज़रीन करायो आहे। छा सोचियो थी चाचा? कयो न पूरो? न थोरो इंतज़ारु कयो। पहिरीं मां उन्हनि खे सरदार वटि घुराए राजूणी फ़ैसिलो कराईंदुसि पोइ पलान कंदुसि। अरे चाचा जेकॾहिं हिननि सरदारनि वटि इंसाफ़ मिले हा न त मुल्क में बुरी धाड़ा नाइंसाफ़ी न थिए हा। पहिरियां हथ जी सफ़ाई था कयूं पोइ फ़ैसिलो बि सिकाईंदा। न न ईअं त असां ॾोही थींदासीं। मां सरदार सां पहिरीं मिलां ॾिसां त उहो छा थो चवे ऐं पोइ तव्हांखे ॿुधाईंदुसि त छा करणु घुरिजे। ठीकु आहे चाचा पोइ पाण खे इजाज़त। बंगल तव्हां ये छो कयो? छो कयो? अलाए मूंखे ईअं छो थो लॻे त असां हिक ॿिए खे इलाही सालनि खां सुञाणंदा आहियूं। हा इहा ई त मोहब्बत जी मज़बूती जी निशानी आहे। पर लॻे थो त असांजी मोहब्बत ई कंहिंजी नज़र लॻण वारी आहे। छा मतिलब? मां समझी न सघियुसि। बाला चाहियो हो। बाला चाहियो? अॻु त कोन ईंदो हो पर हाणे त हर हिकु ॿ ॾींहंनि खां पोइ चकर थो हणे। ज़रूर का लालच हूंदी हुनजे दिलि में। तूं सच थी चवीं। मूंखे पाण बालाज खान जो अंदरि मेरो थो लॻे पर ख़ैर मां कुझु न कुझु। न तूं कुझु न कजे। असां ग़रीब माण्हू आहियूं ऐं उहे सरदार आहिनि
जेकॾहिं तोखे कुझु थी वञे त पोइ मूंखे कुझु न थींदो, मूंखे रुॻी तुंहिंजो साथ खपे, बाक़ी मूंखे केरु बि कुझु नथो करे सघे। मुंहिंजो साथ तोसां मरण ताणी हूंदो, पर तूं बाबा खां जल्दी मुंहिंजो हथु घुरे वठि। बस कुछ ॾींहं इंतज़ार कर, उन खां पोइ मां तोखे पंहिंजे कुंवार बणाए हमेशह लाइ वठी वेंदुमि। सच? तुंहिंजो कसम। गुलबानू खे ग़लतफ़हमी थी आहे त मूं हुन ते ऐं हुनजे घर ते हमिलो करायो आहे, पर इहा हुनजी सोच ग़लति आहे। मां त पंहिंजी पाण जान बचाइण जे लाइ उतां भॼी वियो हुयुसि। गुलबानू जी इहा ग़लतफ़हमी ख़तमु करण जे लाइ मूंखे हुन ॾे वञिणो पवंदो। मां गुलबानू न हिकु ॿिनि ॾींहंनि में वेंदुसि, ज़रूरु वेंदुसि। चाचा, इहा मूंखे चाल थी लॻे, दुश्मन जी चाल आहे। पर चाकर खान त पाण खे हिन वक़्तु पंहिंजो दुश्मन थो सम्झे न। हू थो सम्झे त असां हुन ते हमिलो करे गुलज़रीन खे आज़ादु करायो। इहा त हुनजी ग़लतफ़हमी आहे। जेकॾहिं मूं ते कोहिस्तान जा पहरा लॻल न हुजनि हा, हिकु ॾींहं जे अंदरि साबित करे ॾेखारिया हा इहो कमु मूं न पर कंहिं ॿिए कयो आहे। पर असां लाइ त चाकर मुसीबतूं वधाए छॾियूं। हुन खां अॻु जो इहे मुश्किलातूं चाकर ऐं असांजे जज़्बात जी ॿेड़ीअ खे टोड़े तबाह करे छॾनि। पाण खे कुझु करणो पवंदो। चाचा, अहिड़ी का तरकीब सोचबी जंहिंसां असांजो विञायल एतमाद बहाल थिए। जमाल पुट, सोचां थो त हिकु दफ़ो हली वञे ऐं खुलियो वञी ॻाल्हायांसि। तूं न वञ चाचा, हे गुलज़रीन खे मोकिल, जेको वज वठी गुलबानू सां ॻाल्हाए, गुलबानू खे राज़ी करे त पंहिंजे बाबे खे सम्झाए। पर हाणे त उते वञण लाइ गुलज़रीन खे बि ख़तरो आहे। चाचा, चाकर हाणे पाण जॾो थी चुको आहे, कुझु बि नथो करे सघे, कुझु बि न। ॿी ॻाल्हि त उञाइल खे पाण पाणी ढुक पीअण जे लाइ खूह ते अचिणो पवंदो आहे। जे खूह ते न आयो त उञ मरी वेंदो। ॿिया जुज़ू ॿिया। तोखे मना कयो तम न हिते न ईंदो कर। बाबा ॾिसी वठे पोइ। करे करे प्यासे खे पाण खूह वटि हली अचिणो पवंदो आहे। हिन जो मतिलबु हालत एतिरी बदिलजी चुकियुनि जो तव्हां प्यासा आहियो ऐं मां पाणीअ जो खूह। तव्हां अहिड़ा अंधा खूह बणिजी चुका आहियो जंहिंजी गहराई जी त ख़बर ई नथी पए। तूं ग़लति थी चई, जेको कुझु तूं सम्झी थी इहो ग़लति आहे। जेकॾहिं अॼु बाबा सरदार वटि न वञी हा, अॼु तोखे ख़बर पइजी वञे हा छा सच आहे छा ग़लति आहे। ॾिस गुलबानू, मां तोखे बाक़ी बचियो छा आहे जेको मूंखे ॿुधाइण आयो हुई। जेकॾहिं तोखे वञिणो हो त मूंखे ॿुधाई हा, मां तोखे कीअं बि करे घरां कढी छॾी हा। तो असांजे घर ते हमिलो कराए सुठो न कयो। तोखे छा मिलियो? गुलबानू, ही तूं छा पई चवीं? तव्हांजे घर ते हमिलो मूं न, मूं ते बोतान इल्ज़ाम आहे। इहो इल्ज़ाम न आहे पर हक़ीक़त आहे। सभु कुझु तुंहिंजे चवण ते थियो आहे। मुंहिंजी ज़िंदगी खां एतिरो परे हलियो वञ जो तुंहिंजे पाचो बि हिते न पए। ॾिस गुलबानू, मुंहिंजी मोहबत खे तूं मजबूरी बनाए मूंखे टुकराए रही आहीं। इहा तूं वॾी ग़लती करे रही आहीं।
मोहब्बत के तू मजबूरी बनाए मुते वार कयो। तू समझियो छा आहे मां अहिड़ी मजबूर आहियां जे कॾहिं तू हमलो कराईंदे त मां तूं सां शादी कंदसि। मूंखे ठुकराए मुझते इल्जाम हणी पाण लाइ मुश्किलातूं पैदा करे रही आई। न खपे मूंखे तुंहिंजी ॾिनल आराम वारी ज़िंदगी। मां पंहिंजे ॾुखनि में ख़ुशि आहियां। मां मुश्किलातनि खे मुंहुं ॾियण ॼाणां थी ऐं एतिरी ताक़त अथम जो ॾुखनि में रही सघां। पर तूं ॿीहर हिते कदम न रखंदे छो जो इहा कदम वापसी जो रस्तो न ॾिसंदे। हलियो वञ हितां ॿाहिरि ईंदे। छा गिंदगा ॿाहिरि ईंदे। सरदार बालाज, ये तो तव्हांजी इज़त अफ़ज़ाई आहे जेको तव्हां मूंखे एतिरी इज़त ॾिनी। हानी तू खूबसूरत ही आई, जिंदगी ॾियण जी अलामत आई। तुंहिंजो वजूद आई तुंहिंजी दिल शाहिद तुंहिंजे नाले जा तर्जुमान आई। जुदाई वक्त जो ॾिनल अहिड़ो ज़ख़्म आहे जो कंहिं बि वक़्तु भरिजी सघिजे थो। सरदार साईं, मां तव्हांजी ॻाल्हि सम्झी कोन सघी। ज़िंदगी तोखे अहिड़ो मुक़ाम ॾिनो आहे जिथे तूं तहफ़ुज़ ऐं ताक़त जे बग़ैर नथी रही सघी। छा मां भेण धीउ हिननि जा रूप ज़िंदा रहण जे लाइ काफ़ी न आहिनि? मां भेण ऐं धीअ जा रिश्ता वक़्त जे ताबेदार हूंदा आहिनि, जंहिंजे करे औरत जो हिकु ॿियो रूप हूंदो आहे जेको कुदरत वारे हुनखे ॾिनो आहे। उहो कहिड़ो सरदार साईं? ज़ाल जो रूप। पर मां कंहिंजी ज़ाल थी रही आहियां। कंहिंजी? बस आहे कोई। ना अच्छो न भी अच्छो। छा थियो? कहिड़ी सोचनि में घुमायो सरदार साईं? अंदरा हानी। सरदार हानी छा थियो? हानी कुझु बि थी पए मां हानी खे ॿिए कंहिंजो थियण न ॾींदुसि। कंहिंखे ज़रूरत आहे जो तव्हांजो रस्तो रोके सरदार साईं? हिकु माण्हू आहे जेको अख में कंटो थियण थो छा। सरदार नालो वक़्तु ॿुधाईंदो त केरु आहे। हुनजो सर कलम थियण खां हुनखे केरु बि बचाए न सघंदो। जेको बि आहे सरदार तव्हांजे गज़ब खे ललकारियो अथई। तव्हांजे जकड़ खां कॾहिं बि न बची सघंदो। हिकिड़ो शर्त ते बची सघे थो। शर्त वरी कहिड़ो सरदार साईं? हे कॾहिं हानी जी ज़िंदगी मां निकिरी वञे या हानी मुंहिंजे हवाले करे। मंगला मूंखे हिकु दफ़ो हिन छोरे गुलज़रीन सां मूंखे चङी तरह ॻाल्हाइणो पवंदो। छा ॻाल्हाईंदुसि? हिकु सौदो करिणो अथसि। त पोइ हू ॾिस हुते वारो हमरा हू पतो थिए। गुल इनको ब्या शेर बहादुर खान, तोखे ख़बर आहे न त मुंहिंजो नालो गुल न आहे पर गुलज़री न आहे। गुश छा गुश है? तोसां हिकु सौदो करणु थो चाहियां। कहिड़ो सौदो? गुल बानो जी ज़िंदगीअ मां निकिरण जो सौदो। क़ीमत चओ। मां हुनखे कंहिं बि क़ीमत में विञाइण नथो चाहियां, छो जो मां हुन सां बे इंतहा मोहबत कंदो आहियां। मां हुनजी बेवफ़ाई सही न सघंदुसि। तूं हुनजी ज़िंदगीअ मां निकिरी वञ त पोइ हू मूंसां वफ़ा कंदी। तोखां हुनजी वफ़ादारी मूंखे ज़िंदगी जे उंधाए में धिके छॾींदी। पर मां उंधाइनि में न, पर उंधाइनि खे रोशन करण जो आदी आहियां।
तू कंहिंजे जज़्बा सां खेॾी करे उनखे उंधाए में धिकणो चई। जज़्बातुनि सां तूं तो खेॾी, मुंहिंजे जज़्बातुनि सां, गुलबानो जे जज़्बातुनि सां। किथे ईअं न थिए गुलज़रीन जो ही जज़्बात तूफाननि जो रुख अख्तियार कनि। किथे ईअं न थिए गुलज़रीन जो ही जज़्बात तूफाननि जो रुख अख्तियार कनि, जंहिंमें तूं गरक थी वञे। गरक मां न पर तू थी वे। गुलबानो मूंखे चाहे थी, तोखे न। ऐं तोखां नफ़रत थी करे। इहा तुंहिंजी ग़लतफ़हमी आहे। उहा मूंखे चाहींदी आहे, मूंखे। इहो त वक़्तु ई ॿुधाईंदो त हू कंहिंखे चाहे थी ऐं कंहिंखां नफ़रत थी करे। मां हुनखे पंहिंजी ज़िंदगीअ जो साथी बनाइण थो चाहियां। तुंहिंजी ज़िंदगी हिकिड़ी सरे किताब वांगुरु आहे, जंहिंजे कागज़ जी का रख बि नज़र न ईंदी आहे। तुंहिंजी ज़िंदगी जो उहो किताब सड़ी रख थी वियो आहे। इहा तुंहिंजी भुल आहे। मुंहिंजी ज़िंदगी हिकु सरल किताब न पर हिकु आवाज़ आहे। आवाज़, गुलबानो जी मोहबत जो आवाज़। उनखे दबाइण जी कोशिशि न कजां त तुंहिंजो आवाज़ हमेशा जे लाइ दॿिजी वेंदो। शेर बहादुर, तू पका चालाकन तू पका। तोखे हिम्मत कीअं थी मुंहिंजे नंढे भाउ ते बंदूक सिधी कई अथई। मां तोखे चीरो न छॾींदुसि। ना जवान न, ही पाण खे कुझु नथो करे सघे। शेर बहादुर, जेकॾहिं तुंहिंजो मुंहिंजे मथां एहसान न हुजे हा त पोइ अॼु तूं हिन दुनिया में जीअरो न हुजी हा। हिकु दफ़े तूं मूंखे बचाए जीअदान ॾिनो हो, अॼु मां तोखे जीअदान थो ॾियां। छा यादि करे फलाणे तां ॿीहर जेकॾहिं अहिड़ी हरकत कई न त पोइ तुंहिंजो अशर बुरो थींदो। हाले तां बुरो। पापा बुखर हो गए। रोगा फैसला क्या? कंहिंजो फ़ैसिलो? चाकर खान फैसलो छिकायो आहे त हुनजे घर ते बंगुल खान शेर बहादुर हमलो कयो आहे। सो बि मुंहिंजे जमाल ऐं गुलज़रीन जे चुर ते संदसि घर ते हमलो करायो आहे ऐं हू हुन हमले में ज़ख़्मी थियो आहे। पर शेर बहादुर त पाण बि असांजो दुश्मन थियो बीठो आहे। पोइ इहो त पाण सां ॼाणूं न, सरदार त नथो ॼाणे न। फ़ैसिले में सॼे राज जे साम्हूं इहा ॻाल्हि चिटी करणी आहे त चाकर खान कूड़ो आहे। पोइ अपा सच ऐं कूड़ जी ख़बर कीअं पवंदी? ॻाल्हि साख ऐं सूंहं ते टुटंदी। कसम केरु खणंदो अपा? जंहिं ते ईंदो उहो ई खणंदो। अपा तव्हां कसम न खणजो। सचो कसम खणणु ॾोह न आहे पुट। असां सच ऐं हक़ ते आहियूं। सच जी ॿेड़ी लुॾंदी आहे पर ॿुॾंदी कॾहिं न आहे। चङो मां अल्लाह हेर खने। या अल्लाह गरीबन जो तू ही ओई वाई आई। तू घर आए तो बाबे से गाल छू न कई?
खाली ॻाल्हि करण मां को फ़ाइदो ई न आहे। छो? मां जल्द पंहिंजे राज सां अची तुंहिंजे पैसा तुंहिंजे रिश्ते जी ॻाल्हि कंदुसि। कॾहिं? जॾहिं बालाज मूंखे पंहिंजो न तूं मुंहिंजी आई ऐं मुंहिंजी रहंदी। मां तोखां बग़ैर जी न सघंदुसि। तूं छा थो सम्झी? हाणे मां तोखां सिवा रही सघंदसि? पाण वाइदो कयो आहे त जीअंदासीं गॾु, मरंदासीं गॾु। त पोइ बाबा सां रिश्तो घुरण जे लाइ तूं एतिरो लवाई छो थो? लवाया नथो, सोचां थो त जेकॾहिं अकेलो आयसि त शायदि तुंहिंजो पोइ इनकार न करे सघे। भले तूं राज खे वठी अचु, पर तेसि ताईं तूं बाबा सां ॻाल्हि त करे वठ। ठीकु आहे, मां जल्दी ईंदुसि ऐं अची तुंहिंजे अबे सां तुंहिंजे रिश्ते जी ॻाल्हि कंदुसि। ठीकु आहे, मूंखे तुंहिंजो इंतज़ारु रहंदो। ये गोश भी है, चाकर खान तूं ॻाल्हा। सरदार साईं, सालनि खां वठी मां हिन ई कोस्तान में रहां थो। मुंहिंजा अबा ॾाॾा बि हिते ई मरी दफ़न थी विया। सॼी उमिरि कंहिं बि मूंॾे या मुंहिंजे घर ॾांहुं मेरी अखि खणी बि न निहारियो आहे। हाणे ही नवां छोरा सामाणा आहिनि मूं ते ऐं मुंहिंजे घर ते हिननि बागली ऐं जमाल जे चवण ते हमिलो कयो अथनि। ऐं सरदार साईं, हमिलो करे मुंहिंजी नियाणी खे जॾो करे छॾियो। सरदार साईं, मूंखे था चवनि कोस्तान छॾे हलियो वञ। बाबा साईं, पंहिंजो माल ऐं बडियूं छॾे मां केॾां दरबदर थींदुसि। मूंसां इंसाफ़ थिए साईं। सरदार साईं, मूंसां इंसाफ़ थिए। कंहिं तुंहिंजे घर ते हमिलो कयो आहे? सरदार साईं, शेर बहादुर खान ऐं पंगुल। सरदार साईं, कूड़ थोड़े साईं, निसोरो कूड़ थोड़े साईं। चुपा खां, चाकर खान तूं ॻाल्हा। सरदार साईं, जेकॾहिं तव्हांजो हुकुम थिए त मां पंहिंजो घर ऐं ही कोस्तान छॾे हलियो वञा। हिननि जे चवण ते मां पंहिंजो घर छो ठाहियां? शेर बहादुर, चाकर सच थो चए? साईं, मूंखे त का कन गनी कोन्हे का। मां बंगुल त नूरा जी परी कपड़ ते वेठा हुआसीं। सरदार, ही त मथे कोहिस्तान में हुआ, असीं त हुआसीं ई कोन। सरदार साईं, उते मुंहिंजे घर ते हमिलो करण वारा ही ॿई हुया, शेर बहादुर ऐं पंगुल। चाकर, तूं कीअं पियो चई पक सां त ही ॿई हुआ? साईं, मूं हिननि जी चाल ऐं टोर सुञाती हुई। ऐं ॿियो त पंगुल जे हथ में उहो ई हथियार हो साईं, जेको खणी हुई मूंॾे आयो हो मूंसां कूड़ में ठॻीअ में हमदर्दी करण। सरदार साईं, इहो कमु हिननि बागली ऐं जमाले जे चवण ते कयो आहे। तव्हां पुछो न साईं, पुछी सघो था। इहे छोरा ॿई पंहिंजे सरदार जे फ़ैसिले खे कोन था मञनि, तॾहिं त तुंहिंजे पुट खे जमाल क़तलु कयो। ख़ैर, जमाल सॼे बिरादरी खां बि निकितल आहे, पर सॼे कोस्तान खां बि निकितल आहे। उन ते ॻाल्हाइण वक़्त जो ज़ियान आहे। बाक़ी ही फ़ैसिलो थींदो सूंहं ते। जेको चर मां लंघे वेंदो उहो बेॾोही आहे, जेको न लॻे सघंदो उहो ॾोही आहे। जेकॾहिं सरदार वॾे जो फ़ैसिलो क़बूल न कयूं पोइ बि ॾोही आहे। चर जे खोटण जो बंदोबस्तु कयो, उते अची वॾो सरदार फ़ैसिलो टोड़ींदो।